अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नाज़रीन, 2 ॾींहं अॻु टंडोला यार पुलिस सियासी वंगार वंदे लाखा बिरादरी जे नाले वारे ट्रांसपोर्टर मौजूद शख्सियत एडवोकेट सलामत अली लाखो खे गिरफ्तार करे गुम करण वारे अमल खिलाफ़ समूरी सिंध में लाखा बिरादरी सरापा एहतजाज आहे। पुलिस गर्दी जे अहिड़े अमल खिलाफ़ नवाबशाह ज़िले जे लाखा बिरादरी जे मौजूद मोहम्मद असलम लाखो सर्वेच न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त टंडोला यार जे उमर सांद पुलिस हिकु केस जे जांच लाइ एडवोकेट सलामत अली लाखो खे घुरायो, जिते धोखे सां खेसि साथियुनि समेत गिरफ़्तार करे नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। हुन चयो त एसएसपी टंडोला यार उतां जे सियासी बोतार जी वंगार वंदे कूड़ा केस दाख़िल कया आहिनि, जिन मां कुझु कोर्ट सगोरी कूड़ा साबित करे ख़ारिज करे छॾिया आहिनि। हुन चयो त एडवोकेट सलामत अली लाखो उतां जो ज़मींदार ऐं टंडोला यार में ट्रांसपोर्ट जो कारोबार कंदड़ आहे। हुन चयो त सलामत अली लाखो जी हिकु हाउसिंग स्कीम आहे, जंहिं ते उतां जो बासर गुलाम कादिर मरी पुलिस जी मदद सां कब्ज़ो करणु चाहे थो। हुन चयो त कुझु ॾींहं पहिरीं बासर गुलाम कादिर मरी एडवोकेट सलामत अली लाखो जे पुट खे पुलिस हथां अगवा कराए गुम करायो हो, जंहिंखे अदालत सगोरीअ जे हुक्म ते पिणु आज़ाद करायो वियो हो। हुन ख़ुदशो ज़ाहिर कंदे चयो त ॼाणायल बासर पुलिस खे गरी रिश्वत ॾेई एडवोकेट सलामत अली लाखो खे पुलिस मुक़ाबिलो ॾेखारे माराइणु चाहे थो ऐं हुन जी प्रॉपर्टी फॿाइणु चाहे थो। हुन आला इख्तियारनि खां अपील कई त मामले जो नोटिस वठी एडवोकेट सलामत अली लाखो खे फौरी आज़ाद करायो वञे, जे न त पूरी सिंध में लाखा बिरादरी पारां एहतजाज जो सॾु ॾेई नेशनल हाईवे ब्लॉक कया वेंदा।